नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे टंडो जान मोहम्मद मां ख़बर ॾींदा हलूं त वॾी ईद ते सफ़ाई गैर मामूली थी वई है। टाउन कमेटी टंडो जान मोहम्मद जे 14 वार्डन में गंदगी जी सूरत हाल सां शहरनि जो बुरो हाल। रोज़मर्रा जी सफ़ाई न थियण करे गलियूं गंदगियुनि जा ढेर बणिजी वई है। गुज़िरियल ॾींहुं भलारे रात जे मौक़े ते मस्जिदनि जे वेझो गंदगी जो ढेर पियल आहे, जॾहिं त इस्लामी मज़हबी ॾींहंनि लाइ बजट ॾिनो वियो जेको हड़प थी वियो आहे। शहर जा मुख़्तलिफ़ वार्ड ऐं कॉलोनियूं गंदगी जो आला मिसाल ॾियण लॻियूं आहिनि। हिन सिलसिले में जॾहिं टाउन ऑफिसर ऐं टाउन एडमिनिस्टर सां राब्तो कयो त इन्हनि इख्तियारनि न हुजण ऐं अमले जी कमी जो जवाज़ पेश कयो। टंडे जान मोहम्मद सिविल सोसाइटी साबिक़ा काउंसिल ताहिर जट फयाज़ राशिद काइमखानी मोहम्मद हसन वली मोहम्मद ख़ासकेली ऐं शहरनि वज़ीर बल्दियात सिंध ऐं डिप्टी कमिश्नर मीरपुर ख़ास खां मुतालबो कयो त टंडो जान मोहम्मद टाउन कमेटी में सफ़ाई जे अमले जो इज़ाफ़ो कयो वञे, नाहिल ऑफिसरनि जी बदली कई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।